सिंधी क्रिएशंस प्रेजेंटिंग चंगेज़ खान केर हो हिस्सो पहिरियों। अस्सलाम वालेकुम दोस्तो, जेकॾहिं असां तारीख़ इंसानी जो मुतालियो कयूं त तारीख़ इंसानी केतिरनि ई रहमदिल, बहादुर, दिलेर, अकुलमंद ऐं दानिशवर इंसाननि सां गॾु ज़ालिम, जाबिर ऐं बेरहम हुक्मराननि सां बि भरी पई आहे, जिन मां अॼु असां अव्हां लाइ दुनिया जी सफ़ाक, जाबिर ऐं ज़ालिम हुक्मरान चंगेज़ खान जी मुख़्तसिर तारीख़ पेश करे रहिया आहियूं, जेका यकीनन अव्हां लाइ मालूमात जो बाइस साबित थींदी ऐं अव्हां खे तारीख़ जे उन ज़ालिम, अज़ीम जंगजू ऐं सुप्रीम कमांडर बाबति ॼाण बि हासिल थींदी। दोस्तो, मंगोल या तातारी क़ौम मौजूदा मुल्क मंगोलिया जे दरियाए आनान सां गॾु आबाद थियल क़ौम हुई। मंगोल क़ौम हिकु वहशी क़िस्म जी शिकारी क़ौम हुई। संदनि इलाइक़ो शदीद बर्फ़ानी ऐं थधो हूंदो हो। मंगोल क़ौम जे माण्हुनि खे बर्फ़, थधि ऐं बुख खां बचण लाइ जानवरनि जे खलुनि ऐं खाधे जी ज़रूरत हूंदी हुई। उन करे हू लिकी वॾियूं वॾियूं कोटकियूं ऐं खायूं हणी हरण ऐं ॿियनि जानवरनि जो शिकार कंदा हुआ। मंगोल सीउ खां बचण लाइ शिकार कयल जानवरनि जे गोश्त सां गॾु उन्हनि जानवरनि जा आंडा ऐं रत बि पी छॾींदा हुआ। जॾहिं चंगेज़ खान पैदा थियो त मंगोल क़ौम केतिरनि ई कबीलनि में विरहायल हुई। चंगेज़ खान जो तालुक़ मंगोल जे बोर्चिकन कबीले सां हो। चंगेज़ खान 1162 में बोर्चिकन कबीले जे सरदार यसोजी जे घर में जनमु वरितो। चवनि था त संदसि पैदाइश वक़्तु संदसि हथ में रत जो लोथड़ो हो। उहो ॾिसी सभु हैरान हुआ ऐं जॾहिं कबीले जे बुज़ुर्गनि वटि उहा ॻाल्हि पहुती, उन्हनि संदसि अज़ीम फ़ातिह ऐं अज़ीम अॻवान थियण जी पेशनगोई कई। शायदि उन ई वजह सां चंगेज़ खान बोर्चिकन कबीले जो दादलो चश्मो चराग हो। यसोजी संदसि पुट जो नालो तैमोजिन रखियो। तैमोजिन जो मतिलबु हो लोहार, यानी लोह जो कमु कंदड़। चंगेज़ खान थोरे ई अरसे में पंहिंजे ज़ुल्म ऐं तलवार जे ज़ोर ते दुनिया जो नक्शो ई बदिलाए छॾियो हो। चंगेज़ खान जॾहिं 13 सालनि जो थियो त संदसि वालिद यसोजी ओंगी गुत कबीले जे 9 साला छोकिरी बोरताईअ सां संदसि शादी तय कई। मंगोल कबीलनि जे रवाज मुताबिक़ चंगेज़ खान खे 3 सालनि ताईं पंहिंजे सहुरे जी ख़िदमत करणी हुई ऐं उन खां पोइ संदसि बाज़ाब्ता शादी थिए हा। चंगेज़ खान अञा थोरो ई अरसो पंहिंजी मंग बोरताई सां गॾु गुज़ारियो, सरसब्ज़ व शादाब जबलनि ते घुमियो ऐं लुत्फ़अंदोज़ थियो त संदसि वालिद यसोजी खे कबीले वापसि वेंदे हिकु ॿिए दुश्मन कबीले जे माण्हुनि धोखे सां ज़हर ॾेई हलाक करे छॾियो। चंगेज़ खान जॾहिं ओचितो वालिद जे मौत जी ख़बर ॿुधी त संदसि दुनिया ई बदिलजी वई ऐं खेसि वापसि पंहिंजे कबीले वञणो पियो। चंगेज़ खान लोमड़ीअ वांगुरु चालाक ऐं हाज़िर दिमाग़ इंसान बि हो। 13 सालनि खां 16 सालनि जी उमिरि में खेसि तमामु ॾुखिये वक़्त मां गुज़रणो पियो। उन दौरान संदसि वालिद जे दुश्मन कबीले जे माण्हुनि सां गॾु संदसि कबीले जा बि कुझु माण्हू सरदारी जे लालच में खेसि मारण लाइ संदसि पोयां हुआ। पाण संदसि कबीले में चंद वफ़ादारनि माउ ऐं भाउ भेण जे ज़ेरे साया रहियो, पर हालातनि ऐं मजबूरनि खेसि एतिरो त वहशी बणाए छॾियो हो जो हिकु दफ़े संदसि निगे भाउ जॾहिं ॿियो दफ़ो संदसि शिकार कयल मच्छी खईं त चंगेज़ खान खेसि तीर हणी मारे विधो। बाहि जीअं लोह खे ॻाढ़ो कंदी आहे, हालातनि बि चंगेज़ खान खे ईअं ई सख़्तु बनाए छॾियो हो। चंगेज़ खान 16 साल जी उमिरि में पंहिंजी हिकु नंढी फ़ौज ठाही ऐं पंहिंजी मंग बोरताई सां बाज़ाब्ता तौरु शादी कई। बोर्चिकन कबीले जे सरदारीअ जे लालच में अंधे ऐं साज़िशी माण्हुनि खे राज़ी करे कबीले जो सरदार थी वियो त ॿियनि कबीलनि सां संदसि दुश्मनी शुरू थी वई। जीअं त असीं ॿुधाए चुका आहियूं त उन वक़्तु मंगोलिया में केतिरा ई कबीला हुकूमत कंदा हुआ ऐं संदनि रवाज बि उहो ई हो त जेको ताक़तवर उहो ई सरदार। चंगेज़ खान मुख़्तलिफ़ कबीलनि सां नंढियूं नंढियूं जंगूं करे सभिनी खे ज़ेर करण जी कोशिश बि कयाई। दोस्तो, चंगेज़ खान बहितरीन जंगजू हुअण सां गॾु उन वक़्त जो ज़हीन कमांडर बि हो ऐं मुख़्तसिर सूरत हाल जो जाइज़ो वठंदे सभिनी कबीलनि जे सरदारनि जी उन ई दरियाए आनान जे किनारे ते दावत कयाई ऐं खेनि संदनि दुश्मनी छॾे मुतहद थी गॾिजी मज़बूत लश्कर तयारु करे ॿियनि इलाइक़नि खे फ़तह करण जी तजवीज़ पेश कयाई ऐं उन सां गॾु संदनि इलाइक़नि में अमन व अमान, फलाह ऐं तरक़ीअ बाबति बि आगाह कयाई। सभिनी सरदारनि खे चंगेज़ खान जी उहा तजवीज़ तमामु घणी पसंदि आई
ऐं उहे सरदार संदसि अकुलमंदी ऐं ज़हानत खां तमामु घणो मुतासिर थिया ऐं खेसि चंगेज़ खान जो लक़ब ॾिनो। यादि रहे त चंगेज़ खान जो अबाणो नालो तैमूजिन हो। तमामु मंगोल क़बीलनि जो मुतहद थियण सां गॾु चंगेज़ खान जूं जंगी हिकमत अमलियूं बि संदसि फ़ातिह हुअण में ख़ासि अहमियत रखनि थियूं। चंगेज़ खान मंगोलिया अंदरि फ़तह कयल इलाइक़नि मां उते जी अवाम ऐं फ़ौज खे मारींदो न हो, पर उन्हनि खां वफ़ादारी जो कसम वठी पंहिंजे फ़ौजी लश्कर में शामिल कंदो हो ऐं यतीम थींदड़ ॿारनि खे परवरिश जे लाइ संदनि माउनि जे हवाले कंदो हो, जंहिं वजह सां उते जे माण्हुनि में संदसि मुहबत ऐं इज़त वधी वई ऐं उन ई अमल सां हिन मंगोलिया मां हिकु वॾो लश्कर तयारु करे वरितो। दोस्तो, चंगेज़ खान पंहिंजी ज़हानत ऐं मनसूबाबंदीअ जे करे मंगोलिया खे हिकु मज़बूत रियासत तौरु सुञाण ॾिनी। चंगेज़ खान मंगोल फ़ौज जी ख़ासि तइमीर कई ऐं ॿियनि इदारनि खे बि मज़बूत कयो। चंगेज़ खान फ़ौज लाइ जेके असूल तयारु कया उहे सदियुनि ताईं फ़ौजी माहिरनि जे लाइ तमामु घणा मददगार साबित थिया। दोस्तो, उन वक़्तु चीन हिफ़ाज़ती दीवारुनि ऐं पंहिंजे मज़बूत क़िलनि जे करे महफ़ूज़ तरीन ऐं कॾहिं न फ़तह थींदड़ सल्तनत सॾाई वेंदी हुई, पर जॾहिं चंगेज़ खान उन खे फ़तह करण जो इरादो करे पंहिंजे लश्करनि जा मुंहं चीन ॾे कयाईं त पंहिंजी हिकमत अमली बिल्कुलु तब्दील करे छॾियईं ऐं हिकु जंगी हथियार तौरु जंगी तरीक़ो इस्तेमालु कयो, जंहिं में आसपास जे कमज़ोर रियासतुनि खे फ़तह करे ज़ुल्म जी इंतिहा कंदे तमामु घणी क़त्लो गारत करे हिकु ख़ौफ़ पैदा कयो ऐं उहो ऐलान करायो त जेको मंगोलनि जी फ़ौज सां जंग कंदो उन मां कंहिंखे बि ज़िंदा न छॾियो वेंदो ऐं जेको चंगेज़ खान जी अताअत कंदो उनखे कुझु बि न चयो वेंदो। ऐं उन हिकमत अमली ऐं जंगी मनसूबे चीनियुनि जे हौसलनि खे पस्त कयो ऐं उन्हनि खे बेवस करे छॾियो। दोस्तो, ही हो चंगेज़ खान केरु हो पार्ट 1। पूरी स्टोरी खे हिकु ई वीडियो में कवर करण सां वीडियो तमामु डिघी थी वञे आहे, उन करे असां उन स्टोरी खे 2 हिस्सनि में कवर कयो आहे। ॿिए हिसे लाइ बस थोरो ई इंतज़ारु कंदा, लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा।